जिते दुनिया में तालीम के सुधारे ऐं वाधारे लाइ ॾींहुं राति कोशिशूं कयूं पियूं वञनि, उते इंतिज़ामी लापरवाही सबबि हैदराबाद ॿाहिरड़ीअ जा स्कूल निधड़का बणियल आहिनि, जंहिं करे ईंदड़ मुस्तक़बिल जा महिमार तालीम जहिड़ी नेमत खां महरूम थी ऊंदाहे दौर में धिके रहिया आहिनि। सहूलियतुनि जी खोट ऐं इंतिज़ामिया जी गैर ज़िमेवारानी रवैये जे करे स्कूलनि जा नक्शा मटिजी विया आहिनि। स्कूलनि जूं छितियूं ऐं भितियूं भॼण सबबि ख़ौफ़ खां मासूम ॿार स्कूल ई वञणु छॾे ॾिनो आहे। असांखे लेटर ॾिनो त तव्हां ही पोर्शन बंदि कयो, असां बंदि करे छॾियो आहे। हाणे असांजा ॿारड़ा किथे वेठा आहिनि, तव्हां पाण ॾिसो पिया, निम जे हेठां वेठा आहिनि, विरांडे में वेठा आहिनि। चलो हींअर त कुझु ॾींहं अहिड़ा आहिनि जेको वेही था सघनि, पर हींअर सियारे जी मौसम शुरू थी बि वई आहे। हाणे सियारे जी मौसम में केॾांहुं वेंदा? ही ॻोठ मोरियो मीरबर ॻोठ जे नाले सां ई स्कूल आहे, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोरियो मीरबर, जंहिं मंझि तक़रीबन 84 ॿार हींअर बि दाख़िल आहिनि, जंहिंजी तव्हां हालत पाण अची ॾिठी आहे। असीं निहायत थोराइता आहियूं अवामी आवाज़ वारनि जा, जेके वक़्त ब वक़्तु अची हिन शइ जी निशानदेही कनि था त तव्हांखे हर स्कूल जी हालत अहिड़ी ई नज़र ईंदी। अला तइलीम नथी सुधरे। आउं त हिते ॾिसंदो आहियां त ॿार ऐं उस्ताद ईअं ई छित में उन्हनि जूं अखियूं हूंदियूं आहिनि त केॾी महिल थो को चापड़ो किरे। हाणे इंसान जो जेकॾहिं ज़हनी सही न हूंदो ऐं डप में वेठल हूंदो त आउं सम्झां त कहिड़ी तइलीम सुधरंदी। मक़सदु इहो आहे त हाणे हींअर हिन वक़्तु करंट पोज़ीशन इहा आहे त स्कूल जी डिमेज थी आहे काफ़ी वग़ैरह पोज़ीशन। तव्हां बल्कि ॾिसी सघो था त कहिड़ी कंडीशन आहे। ऐं उनजे हवाले सां जेकॾहिं होश मोहम्मद सीदीअ जी ॾिसो केॾो पॉपुलर मशहूर जे हिसाब में, जिते बिलावल साहब बि आया हुआ ऐं ऐलान बि करियो होश मोहम्मद सीदी, पर असांजे स्कूल जो मरमत कोन कराए सघिया। हैदराबाद तालुके ॿाहिरि जे स्कूल जे उस्तादनि इहो ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त दहियल बिल्डिंगनि खे फंडिंग जारी करे ॾिनी वञे, जीअं स्कूल जा ॿार बहितर खां बहितर तालीम हासिल करे सघनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु हसीब लतीफ़ी, अवामी आवाज़ टीवी, हैदराबाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।